अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु खैरियत सां हूंदो। दोस्तों, इंग्लिश सेक्शन BPS 5 to 15 वारी जेके IBA जूं टेस्टूं अचण वारियूं आहिनि, उन्हनि में इंग्लिश सेक्शन जेको आहे उनजी रीडिंग कॉम्प्रिहेंशन यानी अनसीन पैसेज जे लाइ मां अव्हांखे ॿुधायो तव्हां कीअं कंदव। ठीकु आहे, उनजे लाइ अव्हांखे इंग्लिश अचणु घुरिजे थोरी घणी, बिल्कुलु बि सफ़ा ईअं न हुजो, थोरी घणी इंग्लिश अचणु घुरिजे। उन खां बाद में जेकर थोरी घणी इंग्लिश अचे थी त पोइ कीअं उन्हनि जा सभई सवाल सही कजनि, उहो सभु कुझु मां तव्हांखे ॿुधायो। वरी बि उन्हनि ते वीडियोज़ वग़ैरह ठाहींदुमि। बहरहाल हाणे स्टार्ट था कयूं असां ग्रामर। ठीकु आहे, ग्रामर ॾाढी ईज़ी तरीक़े सां ऐं विजुअलाइज़ेशन सां मां खणी आहियो। पहिरियों ग्रामर जो पार्ट जेको वर्ड क्लासिस हूंदा आहिनि उन्हनि जो हूंदो आहे नाउन। ठीकु आहे, त नाउन छा आहे? नाउन नालो हूंदो आहे। नाउन इज़ अ वर्ड। हाणे पहिरियों त डेफिनेशन तव्हांखे अचणु घुरिजे त नाउन इज़ अ वर्ड इट आइडेंटिफाइज़ अ पर्सन, प्लेस, थिंग, आइडिया, स्टेट ऑफ बीइंग। ठीकु आहे, कोई बि नालो कंहिं बि शइ जो नालो हुजे, मिसाल एपरेला, फ्लावर्स, ब्यूटी, लव, फैंस, लाइफ, कुझु बि। ठीकु आहे, इनखे चइबो आहे छा? नाउन, कंहिं शइ जो नालो। ठीकु आहे, हाणे नाउन जा ख़बर आहे तव्हांखे, नाउन जी डेफिनेशन न हूंदो। नाउन जा कुझु टाइप्स हूंदा आहिनि: कॉमन, प्रॉपर, कंक्रीट, एब्स्ट्रैक्ट, कलेक्टिव ऐं कंपाउंड। ॾाढा ईज़ी आहिनि, सवली सिंधी में सम्झी वठो। कंक्रीट नाउन उहो हूंदो आहे जंहिंमें का शइ ठहे ऐं जंहिंखे तव्हां शइ माना टच करे सघो। ठीकु आहे, कंक्रीट नाउन मतिलबु उहो हूंदो आहे जंहिंखे अव्हां टच करे सघो। छा लिखियलु आहे हिते? फिज़िकल थिंग्स। ठीकु आहे, फिज़िकल थिंग्स यानी तव्हां पंहिंजे 5 सेंसिस सां हुनखे टच करे सघो, ॾिसी सघो, ॿुधी सघो, स्मेल करे सघो या टेस्ट करे सघो। ठीकु आहे, जीअं एलेना, कंहिं छोकिरीअ छोकिरे जो नालो। ठीकु आहे, कोई छोकिरो हूंदो। लंडन, सनफ्लावर, चॉयर, केक, एयर, वाटर। ठीकु आहे, सैंड, ये सभु छा आहिनि? कंक्रीट नाउन आहिनि। एब्स्ट्रैक्ट नाउन अहिड़ा नाउन्स हूंदा आहिनि जेके अव्हां, ठीकु आहे, उहो थॉट या आइडिया हूंदो आहे, कोई नज़रियो हूंदो आहे, पर हुनखे तव्हां फिज़िकली टच नथा करे सघो। ठीकु आहे, टच करे नथा सघो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महसूसु करे सघो था, फील करे सघो था। कीअं? ब्रेवरी, बहादुरी, लेकिन न ब्रेवरी, बहादुरी, तव्हां कंहिं माण्हूअ जी बहादुरी खे फील करे सघो था या हुनखे टच बि करे सघो था न। एजुकेशन, तालीम, तालीम केतिरी आहे? फ्रीडम, आज़ादी, आज़ादी खे बि सिर्फ़ु महसूसु करे सघो था। नफ़रत, दोस्ती, सच्चाई, इंसाफ़, उम्मीद, ख्वाब, साड़, चैरिटी, ख़ैरात, इन्हनि सभिनी खे तव्हां छा था करे सघो? सिर्फ़ु टच नथा करे सघो, सिर्फ़ु महसूसु करे सघो था। त दोस्तों, जीअं बचपन आहे, बचपन, जवानी, कुराड़प, ये सभु छा आहिनि? ये एब्स्ट्रैक्ट नाउन्स आहिनि। कॉमन नाउन्स, कॉमन नाउन्स आर द नेम्स ऑफ पीपल, ऑब्जेक्ट्स, थिंग्स और आइडियाज़, पर ये कॉमनली यूज़ थींदा आहिनि। जीअं चेयर आहे त चेयर, बसि चेयर ई आहे। चेयर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी थींदी आहे: रेड चेयर, ब्लू चेयर, सोफ़ा चेयर, या मिसाल कंहिं ब्रांड जो नालो हूंदो। केट आहे त केट, बिग केट, स्मॉल केट या रेड केट। ठीकु आहे, डेंजरस केट, कुझु बि थी सघे, पर हिते सिर्फ़ु केट आहे। सिर्फ़ु केट जॾहिं अची वञे, सिर्फ़ु केट, त उहो कॉमन आहे। पेंगुइन कॉमन आहे। मेन माण्हू आहे न, माण्हू कोई बि थी सघे थो, सुठो माण्हू, ग़लति माण्हू, पर सिर्फ़ु आम माण्हू नालो अची वियो त उहो कॉमन आहे। लव कॉमन आहे, डेंजर कॉमन आहे, वुमन कॉमन आहे, लैम्प कॉमन आहे, नाइट बि कॉमन आहे, डे बि कॉमन आहे। पर जे कॉमन खे प्रॉपर करणु चाहियूं त हिते डे सां गॾु छा हणंदासीं? अॻियां ॼणी चइजां हॉट डे, वरी गरम ॾींहुं आहे, हॉट डे। हाणे इहो कॉमन न रहियो, इहो थी वियो प्रॉपर। प्रॉपर छा हूंदो आहे? उहो हूंदो आहे स्पेसिफिक पीपल, प्लेस, ऑर्गेनाइजेशन या कंहिं डेट्स वग़ैरह जो, या फेस्टिवल लाइक ईस्टर जो नालो। ठीकु आहे, हाणे कीअं? नवंबर आहे, मां जे चवां मंथ त उहो आम, चवां नवंबर त उहो ख़ासि आहे, चवां माण्हू त उहो आम, या मर्द चवां त आम, डेविड चवां त ख़ासि आहे, ॾींहुं चवां त आम आहे, पर जे मंडे चवां त ख़ासि आहे, सूमर। ठीकु आहे, त्योहार चवां कोई बि त्योहार बसि, या ईद चवां, त्योहार चवां त उहो आम आहे, पर ईस्टर चवां त उहो ख़ासि आहे। मुल्क चवां त आम आहे, पर जे लंडन चवां त उहो ख़ासि आहे। कलेक्टिव नाउन छा हूंदो आहे? कलेक्टिव नाउन हूंदो आहे अहिड़ा नाउन जेके हूंदो त हिकिड़ो वर्ड ई आहे, पर उहो हिकिड़ो वर्ड पंहिंजे अंदरि इलाही माना कलेक्शन खे समाईंदो आहे। ठीकु आहे,
ग्रुप ऑफ थिंग्स इन आइटम्स खे जीअं स्टाफ आहे न, स्टाफ में हिकिड़ो माण्हू त कोन हूंदो आहे न, स्टाफ हूंदो आहे हुन में इलाही माण्हू हूंदा आहिनि। हाणे स्टाफ हिकिड़ो सिंगुलर नाउन आहे, पर इन जे अंदरि टर्म्स आहिनि, यानी ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स इलाही आहिनि, इन करे स्टाफ जेको आहे छा आहे कलेक्टिव नाउन आहे। फैमिली में बि तव्हांखे ख़बर आहे त खोड़ सारा, डेक, हर्ड माना वलर, ठीकु आहे, गऊं जो वलर, काउस जो वलर, ज्यूरी जेके जजिस वेहंदा आहिनि, ठीकु आहे, बंच जुगटो, टीम, स्वयं। त मतिलबु इहे अहिड़ा नाउन हूंदा आहिनि जेके हिकु वर्ड हूंदे उन में पंहिंजे वर्ड में जेका उन्हनि जी मीनिंग ईंदी आहे न, उन में प्लूरल ईंदी आहे। वर्ड सिंगुलर हूंदो आहे, ॾिसो स्टाफ्स न आहे, स्टाफ आहे, पर उन में अंदरि मीनिंग जेको आहे न प्लूरल हूंदी आहे। कलेक्टिव नाउन असां पढ़ियोसीं, कलेक्टिव नाउन छा आहे, डेक आहे, हर्ड आहे, इहे सभु कलेक्टिव नाउन। कंपाउंड नाउन आख़िरी आहे, त कंपाउंड नाउन छा हूंदो आहे, इहो हिन में हूंदो आहे त हिन में 2 या मोर देन 2 वर्ड्स लफ़्ज़नि जा ठहियल हूंदा आहिनि, ठीकु आहे। जीअं एप्पल ट्री, एप्पल अलॻि आहे, ट्री अलॻि आहे, पर हिकिड़ो गॾु नालो खणी छॾियूं त इहो असांजो कंपाउंड नाउन आहे। बेड अलॻि आहे, रूम अलॻि आहे, पर बेडरूम थी वियो। ईयर ऐं रिंग अलॻि आहे, पर इयरिंग थी वई, ठीकु आहे न। सो तव्हां क्लासमेट चई सघो था, फ्रेंडशिप चई सघो था, चाइल्डहुड चई सघो था, मैनहुड चई सघो था, एडल्टहुड चई सघो था, ठीकु आहे। कोई बि अहिड़ा वर्ड जंहिंमें 2 या 2 खां 3, जीअं सन इन लॉ हिकिड़ो मतिलबु ॼाटो, त सन इन लॉ में 3 वर्ड्स था अचनि, त इहे कंपाउंड वर्ड्स आहिनि। उमेदु तव्हांखे सम्झ में आई हूंदी ॻाल्हि। जेकॾहिं हा, त इन जूं जेके टेस्ट ऐं क्विज़िस थींदियूं आहिनि उहे इंटरनेट ते तव्हां करे सघो था, त नाउन क्विज़िस, त तव्हांजे लाइ तमामु सुठियूं क्विज़िस अची वेंदियूं, ठीकु आहे। तेसि ताईं हाणे ही हिन में बि घणो करे क्विज़ हूंदी। चए थो विच इज़ अ नाउन, स्काईक्रैपर, इम्पोजिंग, मैसिव, इमेंसिव, वर्ब एंड ट्री। इहे असांजो नाउन आहे, ठीकु आहे। वर्ब ऐं नाउन खे सुञाणिजो। हाणे वर्ब वग़ैरह मां तव्हांखे सम्झाईंदुमि। वी पेशेंटली वेटेड इन द लॉन्ग क्यू। वर्ड कहिड़ो वर्ड हिन में नाउन आहे, पेशेंटली त हिकिड़ी एडवर्ब आहे, ठीकु आहे। ऐं लॉन्ग क्यू, वेटेड, क्यू कतार नाउन आहे। Which word of the above requires a capital letter? The 2 friends went on a trip together last November. हाणे चए थो मथनि मां कहिड़े सेंटेंस खे कैपिटल लेटर हुजणु घुरिजे, ठीकु आहे। हाणे कंहिंखे हुजणु घुरिजे, द 2 friends on a trip last November. नवंबर, वाओ, ट्रू थी वियो। मतिलबु चवण जो त कंहिं महीने जो नालो ॾिसो न, ख़ासि जॾहिं बि शइ ईंदी आहे न, ख़ासि नाउन, नवंबर ख़ासि आहे, पोइ त पढ़ियोसीं प्रॉपर नाउन, त उहो कैपिटल में ईंदो आहे, ठीकु आहे। मंथ हुजे न, त लास्ट मंथ एम नंढी हुजे आहे, पर जे नवंबर हूंदो त नवंबर जी एन वॾी हूंदी, ठीकु आहे न, कैपिटल हूंदी। छो कैपिटल हूंदी, छो त ख़ासि जेको नाउन हूंदो आहे, जेको प्रॉपर नाउन, उहो कैपिटल सां शुरू थींदो आहे। उमेदु आहे तव्हांखे ही क्वेश्चन्स वग़ैरह, ही क्विज़िस ऐं ही जेको मां सम्झायो सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं हा त कमेंट में ज़रूरु लिखिजो त आयो आहे या न आयो आहे। ऐं मुंहिंजे चैनल खे, जंहिंजो नालो आहे मैथ वेज़, हुनखे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कजो।